नाज़रीन, कराची जी मच्छर कॉलोनी वारे इलाइक़े में ॿिनि नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ सरहाड़ी में STP पारां एहतजाज कयो वियो। तफ़सील इल्ताफ़ हुसैन बंगवार जी हिन रिपोर्ट में। कराची मच्छर कॉलोनी में धारियुनि जे हथां बेदर्दी सां क़त्ल कयल ॿिनि सिंधी नौजवाननि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सरहाड़ी में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मच्छर कॉलोनी में हिकिड़ो वॻोड़ो करे हिकिड़ो मौलवी जेको हिकिड़ो फ़िक्रवानी माण्हू गॾु करे उन्हनि खे जेको आहे तशद्दुद करे उन्हनि खे सरिया आणी हुननि सां वॾो ज़ुल्म करे मारियो आहे। असां सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस खां मुतालबो था कयूं त इन जी इंक्वायरी कई वञे, हिननि खे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सिंधियुनि खे कराची में तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे। जो कराची मच्छर कॉलोनी में इंजीनियर लिखियल पढ़ियल खे मारियो वियो आहे। पहिरियां कंहिंखे मारियो हुजे दहशतगर्द कई इंसाम हया वेंदा हुआ सिंधियुनि जे, पर हीअ ॾिसो लिखियल पढ़ियल इंजीनियर हुननि खे क़त्ल कयो आहे। असां मुतालबो कयूं आहिनि कातिलनि खे सरियाम सज़ा ॾिनी वञे, भला फांसियूं ॾिनियूं वञनि, ईअं न त भई हुजूम आहे छॾे ॾिनो वञे हिननि खे। सिंधी माण्हुनि खे अक़लियत में करण जी हिकिड़ी साज़िश आहे। कुझु साल अॻे अवां ॾिसो इन पठाणनि जे हथां असांजो कारकुन असांजो सिंध जो दोदो इरशाद रांझाणी खे क़त्ल करायो वियो। उन खां पोइ कुझु टाइम छॾे नाज़िम जोखियो उनखे हथु वठी उनखे जेको आहे सिंध जे अमुन खे कमज़ोर सम्झी उन साज़िश खे क़त्ल कयो वियो। उन खां पोइ तव्हां ॾिसो त बिलाल काका खे वहशनि दरिंदनि कीअं त सरिया आया आहिनि। अॼु असां तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरो करायो आहे ऐं सराड़ी में बि असां पुरअमन तरीक़े सां एहतजाज करे रहिया आहियूं। जेसीं ताईं गवर्नमेंट पंहिंजी चालाकी ऐं नालाकी ख़तमु न कंदी, अफ़गानियुनि खे हिते पनाह ॾींदी, तेसीं असांजो एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं असां इहो मुतालबो था कयूं त इन्हनि जे क़ातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जीअं त सॼी सिंध में जेका दानिस्ता तौर ते धारियनि माण्हुनि खे आबाद कयो थो वञे, सिंधी माण्हुनि जे जो क़त्लेआम कयो थो वञे, वॾनि शहरनि ते धारियनि खे क़ाबिज़ कयो थो वञे, उन जी हीअ कड़ी आहे त जीअं सिंधी इंजीनियरनि खे कराची में संसार कयो वियो आहे, उन्हनि खे क़त्ल कर शहीद कयो वियो आहे। असां STP ज़िले सांगड़ जे तरफ़ां सिटी सरारी जे तरफ़ां इन क़त्लेआम जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं वक़्त जे हुकूमत खां मुतालबो कयूं था त सिंधी इंजीनियरनि जे क़ातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार करे उनखे फाही जूं सज़ाऊं ॾिनियूं वञनि। कैमरामैन टीम सां गॾु अल्ताफ़ हुसैन बंगवार, आवाज़ TV, सरहाड़ी।